नाज़रीन लाड़काने जी सर शाहनवाज़ भुट्टो लाइब्रेरी जिथे जेके आहिनि हज़ारे शागिर्द जेके आहिनि उते अची ऐं लाइब्रेरी अटेंड कनि था ऐं उते पढ़नि था। मुख़्तलिफ़ क्लासिस सां लाॻापियल जेके शागिर्द आहिनि उहे हिते रोज़ानो जेके आहिनि मुख़्तलिफ़ बुक जेके आहिनि या स्टडी आहे या कमीशन जे हवाले सां बि उते तयारी कनि था, मेडिकल जे हवाले सां बि तयारी कनि था। न रुगो शागिर्द पर शागिर्दाणी बि उते अचनि थियूं। पर हीअ जेका महांगाई आहे उन महांगाई हिन शागिर्दनि खे बि परेशान करे छॾियो आहे। अचो त वधीक हिननि नौजवाननि सां ॻाल्हायूं था त जो छा चवणु आहे। हीअ असां जेको एहतजाज कयो आहे महांगाई जे ख़िलाफ़ कयो आहे। असांजो मुतालबो आहे पीपल्स बस वारनि खां जेके उहिदेदार आहिनि हिन जो किरायो घटि कयो वञे। हिन वक़्तु शाहनवाज़ लाइब्रेरी में तमामु घटि पैमाने ते माण्हू था अचनि, जॾहिं त असांजी सॼी शाहनवाज़ लाइब्रेरी में एतिरी तइदाद में माण्हू ईंदा हुआ जेके वेहण जी बि माण्हू तमामु घणी बाग़ में अची पढ़ंदा हुआ। त महिरबानी करे गुज़ारिश इहा त हुन खां घटि कयूं वञनि ऐं पेट्रोल जो जेको महांगाई वधी वई आहे, पेट्रोल जे अघु जेको वधायो वञे उन्हनि खे घटि कयो वञे। पढ़ूं या कमायूं, असां कमायूं था त पढ़ी नथा सघूं, अगरि पढ़ूं था त कमाए नथा सघूं, काॾा घर हलनि खे घर कीअं हलायूं असां पंहिंजो। महांगाई घटि कई वञे घणी, महिरबानी थींदी ॾाढी। बाबा उहे ॾिसो न हिते को बि जेको आहे हाणे पंहिंजी मोटरसाइकिल नथो काए अचे। पहिरियां शाहनवाज़ लाइब्रेरी सॼी भरी पई हूंदी, हाणे तव्हां ॾिसो अधु बि न आहे। त इहो जेको आहे पेट्रोल जेको आहे लाथो वञे, इहो जेको IMF सां जेको मुआइदो अथनि इहो असांखे मंज़ूर न आहे। पहिरों मन एहतजाज सिर्फ़ु इन जे करे कई आहे त जेके बि माण्हू पढ़ण था चाहिनि, स्टूडेंट तबिको आहे उहो वॾे तकलीफ़ में आहे। बैचलर माण्हू था रहनि, ॿाहिरि शहर मां अची हिते रहनि था, उहो अटो काॾो वठे, उहो कीअं रहे, कीअं रिहाइश करे, उतां चिंची आहे या कंहिं बि शइ ते अचे उहो कीअं अचे हिते, कीअं पढ़े। किताबनि खां अलावा सिर्फ़ु रिहाइश हिते मसइलो थी लॻो पियो आहे। हिते एॾी तकलीफ़ आहे जो हाणे 6000 ते अटो आहे, 5000 ते अटो लॻो पियो आहे। कणिक जो अटो वठे, चांवर जो अटो वठे, माण्हू रहे त कीअं रहे। कैमरामैन मोहसिन पठान सां गॾु हनीफ़ सोहा, KTN न्यूज़ लाड़कानो।